पंहिंजो संघर वारे पासो आहे या अछड़े वारे पासे खां हिते तव्हां ढुठड़े शरीफ वारे पासे कीअं तव्हांजो ख़ानदान शिफ्ट थियो? असल में कुछ असांजा हुतां सादात उहे असांजा सफ़ाकी वेझा माइट कोन पर रिश्तेदार ज़रूरु आहे उन्हनि जो अचणु वञणु हिते थींदो। उन्हनि जा नाला वठो। उन्हनि जो नालो हाजी काइम शाह ऐं सैयद मतारो शाह, इहे ॿ सैयद ठाहे रखनि। वॾो काइम शाह ऐं इन जेको आउं ॿुधायां थो लॻभॻि सदीअ ते मुश्तमिल थी वेंदो। 100 साल अॻु जी ॻाल्हि आहे। इहे जेके सादात ॿ नाला खयां इनखे पाण वठंदासीं छो त हींअर 57 साल मुंहिंजी उमिरि आहे। जी जी मुंहिंजो वाल साहब बचपन में आयो हूंदो त 100 खां प्लस में पर माना 1 सदी त पूरी पाण पंहिंजो ॿधी छॾियो। पोइ मुंहिंजो ॾाॾो वफ़ात करे 35 सालनि जी उमिरि में ॿार हुआ ई पंहिंजो 2 पुट ऐं हिकिड़ी नियाणी। उहो ॿी शादी जेका थी सा हुन सैयद मतारे शाह सां उन्हनि जो तालुक़ अॻे ई हिते हो सां ईंदा वेंदा हुआ। ऐं उन्हनि जो हिकिड़ो भाउ उन्हनि जो नालो गफ़ूर शाह, अब्दुल गफ़ूर शाह, उहो बि हिते कुझु टाइम रहियो घर करे। उन्हनि भाइरनि जी सोबत में उहो बि घर करे रहियो। पोइ जॾहिं शादी थी हुन मतारे शाह जी त उहो मुंतक़िल थियो हिते। त मुंहिंजो वार साहब यतीम हो, मुंहिंजो चाचो बि नंढड़ो हो ऐं हिकिड़ी नियाणी हुई। उहे ॿार लाज़मी सहारो सम्झी अची विया। हा उहे हिते आया। कहिड़े सन में आया? इहो अंदाज़न मार्शाला खां अॻे जी ॻाल्हि थी। माना 1940 अॻे जी ॻाल्हि आहे। 40 भाई अंदाज़न मार्शाला। हीअ जेका साईं ढुठड़े वारा आहिनि इन्हनि जो जेको शिजरो ऐं हीअं जेको गादी नशीन वेठो आहे थोरो मथे इन जो शिजरो खणे इन्हनि जो शिजरो कंहिंसां लॻे? इहो ॾिसो त पहिरियों जेको हिते सैयद आयो जंहिंजो नालो ऊठ पीर सुभान अली शाह आहे। उन्हनि जो नालो पीर सुभान अली शाह। एॾो प्यारो नालो पीर सुभान अली शाह। पीर सुभान हिते ढुठड़े में जेको साईं आहे जेको पहिरियों इहो किथां आयो? इहे आया शाहपुर चाकर जे भरिसां दरगाह जुमन शाह। न असुल इहे अञा छा दादूवार में लकी न ही जीलानी सादात आहिनि। ही जीलानी हिननि जा असुल वॾा बुरहानपुर इंडिया खां हिजरत करे आया। पोइ इहे तफ़सील ॿुधायो। बुरहानपुर इंडिया खां हिजरत करे आया। पोइ कुझु वॾा वरी काज़ी अहमद में अची वेठा। जी उतां काज़ी अहमद मां के वरी फ़र्ज़ु कयो हिते शाहपुर चाकर, के वरी हेॾा पंहिंजो हैदराबाद जे भरिसां आहे बख्शो लॻाई। भूरो पीर भावन शाह जी दरगाह आहे। भूरो पीर भावन शाह हिते अची वेठा। इहे जीलानी सादात पाण में सभु बिरादरी आहिनि। पोइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हाणे हिते जेको जीलानी पहिरियों आयो उन जो सुभान अली शाह जंहिंजे नाले सां ॻोठ बि आहे। उहो पहिरीं हिते मुरीद हूंदा उहे हुआ राहू जेके दावत कंदा ईंदा। इन जीलानी जा मुरीद राहू? हा राहू मुरीद हा। ॻोठ हुयो हिते शुरू में राहू जो। राहू जो नालो वटि वॾे राहू जो? राहू जो हिन महिल ताईं मुंहिंजे इल्म में नालो कोन्हे। हीअं उन राहुल वांगुरु वेठो आहे को ख़ासि कोन्हे को। ठीकु आहे। इहो असां लाइ पंहिंजो वॾे राहू ॿिया बि मूंखे नथी। हा सुभान अली शाह पोइ उनजो ओॾा साईं सुभान अली शाह वेठो। उन्हनि खे नरीना औलाद कोन नियाणियूं हुयूं। पोइ उन्हनि जी पाण शादी कराए छॾियूं। पोइ जेको नियाणो हो साईं सुभान अली शाह जो उन्हनि जो नालो पीर गुलज़ार अली शाह। उहो जीलानी उहे असल में वरी भावन शाह। ठीकु आहे। बख्शो लॻारी जेके लाड़ वारा ॿुधाईंदो लाड़ वारा उन्हनि ख़िदमत अची कई साईं सुभान अली शाह जन जी। पोइ उहे रहिया अची ख़ैर जो भावन शाह वारा हिते अची रहिया ढुठड़े में? न उहो उनजी दरगाह उते ई आहे पर उतां गुलज़ार अली शाह आहे जंहिंजी शादी थी साईं सुभान अली शाह जी नियाणी उहे रहिया बि हिते। ठीकु आहे। उन्हनि मां वरी हिकिड़ो फ़र्ज़न थियो सैयद हसन बख्शा। सैयद हसन बख्शा जेको ढुठड़े वारो पीर मशहूरु आहे। जेका दरगाह असां वटि ठहियलु आहे उहा साईं हसन बख्शा जिन जी ठहियलु आहे। छो त पीर सुभान अली शाह जी वफ़ात थी त उहो पंहिंजो पाण वरी जेको वॾनि जो क़ब्रिस्तान हो दरगाह जुमन शाह शाहपुर चाकर जे भरिसां उन्हनि जी मज़ार वरी उते आहे छो त पुटु कोन हो। पोइ लोकेशन ॿुधायो शाहपुर चाकर में जुमन शाह कहिड़ी जॻह ते? इहो मदवाणनि जा ॻोठ आहिनि शाहपुर खां थोरो 2-3 किलोमीटर उते 2-3 किलोमीटर अंदाज़न उतर। हाणे साईं हसन बख्शा जी ॻाल्हि थी छो त अहम माण्हू पोइ हुआ शाइर बि हुआ। नवाज़ो थियो ॾुठड़ो थियो पीर सुभान अली शाह जिन जो उहे वेठा संदन पग ते जेके इंतिहाई ज़बरदस्त क़िस्म जा अदीब बि हुआ शाइर बि हुआ रूहानी पेशवा बि हुआ ऐं उनजी निस्बत पीर साईं हिज़्बुल्लाह शाह सां तमामु घणी। इहो दौर बि हिज़्बुल्लाह शाह वारो दौर आहे? बिल्कुलु साईं हिज़्बुल्लाह शाह जो दौर। 2-4 सालनि में साईं हिज़्बुल्लाह शाह जी शहादत थी ऐं 1897 में साईं हसन बख्शा जी 1897 तारीख़ वग़ैरह लिखियलु आहे। 1897 ठीकु आहे। हसन बख्शा 2 साल 3 साईं हिज़्बुल्लाह शाह खां पोइ
ऐं उन ते पाण जॾहिं शहीद थिया पी साईं हिज़बुल्लाह शाह मसंदणी बादशाह उन ते पाण शाइरी कयूं त शाह हिज़बुल्लाह जो सारे मुल्क में माताम थियो अर्श कुर्सी ज़ुलज़ुलो अर्ज़ो समा में कार थियो इहे साईं हिज़बुल्लाह जे शान में वॾी पूरो हिकिड़ो पंहिंजो मरसियो ठहियलु आहे। इहो जेको ॾुठड़े वारो साईं जेको आहे इहो पोइ इन जी शाइरी जेको मजमूए जो नालो आहे? हा मजमू आहे उहो मूं वटि मौजूदु बि आहे ऐं तव्हांखे इनशा ताला हुनजो गिफ्ट तव्हांखे ॾींदासीं। रिसालो आहे इहो 1897 तूं ॿुधाईंदो इहो विसाल उन पढ़ी 1897 में पाण 56-57 साल जी उमिरि में 56-57 साल जी उमिरि में पोइ पाण हिते मधुबन थिया। पहिरीं जेका असांजे ॻोठ में जेको पीर सुभान अली शाह जो क़ब्रिस्तान आहे छो साईं सुभान अली शाह ते मज़ार हिते कान्हे उहा पंहिंजे वॾनि जे क़ब्रिस्तान में शाहपुर चाकर दरगाह हिते जेका पहिरीं मज़ार आहे इहा साईं हसन शाह जी आहे असांजे ॻोठ में उन्हनि खे लॻभॻि 126 साल थिया आहिनि 126 साल अंदाज़ हिकु अधु साल हेठि मथे हेठि हुनजे ख़ानदान खे थोरो जो पोइ शाइरी खे ॾिसंदासीं पढ़ंदासीं हुनजे औलाद पुट साईं हसन शाह पंहिंजो 2 शादियूं कयूं हिकिड़ी उॾेलाल जे सईदनि मां कयूं हिकिड़ी पंहिंजी जीलानी सादातनि मां कयूं पोइ औलाद को पुटु थियो पर वफ़ात करे वियो पर उहे बि लावलद रहिया पोइ उन न्याणी औलाद हो न न्याणी औलाद ठीकु आहे भेनरूं हुयूं जेके साईं जूं पंहिंजो हसन सुभान अली शाह जूं पंहिंजो न्याणियूं हुयूं ॾोटो हो न साईं सुभान अली शाह जो उहे वरी छतन शाह उते जेका छतन शाह में दरगाह आहे उहा छतन शाह दरगाह किथे आहे? छतन शाह आहे सकरन खां 15-18 किलोमीटर बिल्कुलु कच्चे जे भर में दरगाह आहे। ठीकु आहे हाणे जेको साईं ॾोठड़े वारो साईं हसन बख़्श आहे उन्हनि पंहिंजो भाणे जो उतां घुरायो ॾिनल शाह नंढड़ो हो पंहिंजो भाणे जो घुरायूं छो पाण लावलदा औलाद कोन हो उन ईअं तसरसुर जी पाण ख़बर पए न हेठि ईअं पाण उनखे गॾु विहारियूं ऐं जॾहिं विसाल थियो 1897 में तॾहिं लॻभॻि 15-16 साल उमिरि जी साईं ॾिनल शाह जी उन साईं नंढे छोकिरे ॾिनल शाह जी पोइ उनखे चयूं बाबा हाणे अवां हिमत कजो मुंहिंजा जेके आहिनि फज़ो गुज़ार अली शाह साईं जो वाल साहिबु त हेॾां बख़्शी लॻारी भावन शाह जे ॻोठ जो हैदराबाद जो असांजो उहे तोखे धिकींदा त बाबा ही दरगाह असांजी तूं हिते कीअं वेठो आहीं भाणे जो आहे ऐं हू जेके अवां जा पोइ हिते उहे वरी अव्हांखे छिकींदा त भई असां ॾे हलो पर हिन फ़क़ीर जा अवां में हथनि पेर खोड़ जाए पेर हिते खोड़ उहे अवल गादी नशीन साईं हसन बख़्श शाह सईद ॾिनल शाह थिया उहे 1969 में वफ़ात करे 1969 उन्हनि खे असां ॾिठो असांखे यादगिरो आहे उन्हनि जी वफ़ात जी जेका तारीख़ उहा बि यादि आहे ऐं 1969 उन खां अॻु में बि असांजो तौरूं थियूं पोइ मुंहिंजो नंढो भाउ ग़ुलाम अहमद शाह मूंखे हिकिड़ी गोॾे ते मूंखे विहारियूं ॿिए गोॾे ते मुंहिंजे भाउ खे विहारियूं चांहि जो कोपी प्याली उहा बि वरी प्लेट में विझी पाण पीसंदा तमामु पर उहे हिकिड़ी 2 सुर्की मूंखे पहिरियूं मुंहिंजे भाउ खे पहिरियूं असांखे चङी तरह माना दिलि जाए कयूं बचनि खे ख़ुशि कयूं। हा बिल्कुलु असां घणी उमिरि जी वफ़ात मुंहिंजी मिसाल उहे बि 100 जे अंदरि हुआ साईं ॾिनल शाह 100 जे अंदरि हुआ पोइ 85 थिए 90 थिए पर ईअं लॻभॻि उनजो औलाद हेठि भला उन्हनि खे 6 पुट हुआ शादियूं 2-3 हुयूं पर हिकिड़ी शादी जेका पंहिंजो नूर मोहम्मद शाह हो पहिरीं शादी मां जेको पीर शाहनवाज़ शाह आरफुल मौला अली नवाज़ शाह जुरुल शाह सैयद जुमन शाह सैयद नूर शाह इहे 5 फर्ज़ंद 6 नूर मोहम्मद शाह त संदन हयाती में वफ़ात करे विया बाक़ी जेके 6 पुट हुआ 5 पुट उहे त असां पाण बि ॾिठा पहिरियों गादी नशीन संदन पीर शाहनवाज़ शाह आरफुल मौला थियो जेके पाए जा अदीब बि हुआ शाइर बि हुआ वॾो नालो सिंध जे हवाले सां वॾो सिंध जे हिसाब सां मखदूम साहब जा हम असर ऐं तमामु बेजा मखदूम तालबुल मौला असांजे ॻोठ में पीर आरफुल मौला वटि 3 ॾींहं अची रहंदा हिते पंहिंजे ॻोठ में सैयद जीएम सैयद बि आयो अयूब जी जेका मार्शल आहे उन्हनि में जीएम सैयद आरफुल मौला जन इहे सभई हिकिड़ी उन्हनि जी मुखालफ़त में आहे पोइ केरु जॻह ॾियण लाइ या कॉन्फ्रेंस करण लाइ बि तयारु कोन हूंदो अयूब जो एॾो दबदबो हूंदो पोइ हिन पंहिंजे ॻोठ में उहा 2 ॾींहं या 3 ॾींहं उहा कॉन्फ्रेंस मिसाली जंहिंमें जीएम सैयद मखदूम तालबुल मौला या पंहिंजे ॻोठ में माना चवण जो मक़सदु पढ़ियल लिखिया अलीम सिंध जा अदीब आलिम माण्हू उन्हनि जूं कचहरियूं बि बकाला हिते थींदा हुआ उन साईं खां पोइ हेठि बीठी हाणे उन्हनि जी वफ़ात वरी 1979 में थी वई 1979 इहा थी वई एक्सीडेंट में पाण हिते विया पिए कराची नूरियाबाद खां थोरो विया हिते किथे
अल्लाह सब एक्सीडेंट थियो विसाल करे हा विसाल करे उन खां पोइ माना ॾिनल शाह पहिरियों गादी नशीन पोइ उनजो फर्ज़ंद पीर शाहनवाज़ शाह उर्फ़ आरफुल मौला शाइरी जे तख़ल्लुक़ सां उहे थिया 1978 में उहे वफ़ात करे उन खां पोइ वरी पीर शाहनवाज़ शाह जो वॾो फर्ज़ंद नबी बख़्श शाह गादीअ ते वेठा उहो पलटेन गादीअ ते वेठा उन खां पोइ उहे वफ़ात करे इहे सभु असांजे साम्हूं जी जी इहे सभु मुंहिंजे साम्हूं पोइ ॿुधायो जी सर वरी उन खां पोइ उन्हनि जो फर्ज़ंद नूर मोहम्मद शाह वॾो नबन शाह जो उहे गादीअ ते वेठा हींअर उन नूर मोहम्मद शाह जो फर्ज़ंद आहे पीर सैद शहनशाह जेको बिल्कुलु यंग नौजवान आहे पीर सैद शहनशाह नालो शहनशाह जेके हींअर गादीअ ते आहिनि उनजी घणी उमिरि हींअर लॻभॻि 17-18 साल माशा उनजी तइलीम ऐं तालिबियत ॾाढा भले नमूने सां थियल आहे कि उनजी तइलीम जे हवाले सां उनजी फ़न फ़िक्र जे हवाले सां उहे उमिरि एज जे हिसाब सां नंढा हुजनि पर हींअर अञा पढ़नि बि पिया सोबत उन्हनि खे सुठी मिली आहे ऐं उन ख़ानकाही पंहिंजे निज़ाम खे सुठे संभालीनि पंहिंजे मुरीदनि ख़ादमनि वास्तेदारनि सां इहे जेके दरगाहुनि ते ॾींहं ॾिहाड़ा थींदा आहिनि मेलो थींदो आहे उन्हनि खे मल्हाइनि था पंहिंजो यारियूं उर्स मुबारक जेके हिन खां पहिरीं ॿिया जेके विसाल करे जिन जी तरतीब तो ॿुधाई इहे सभु ॾुठड़े हिते तो सभु ॾुठड़े इहो ॾुठड़ो छो थो थिए ॾुठड़ो न इहो पंहिंजो असांजे ॻोठ जो नालो पीर सुभान अली शाह जंहिंखे लॻभॻि 250 साल थींदा ठीकु आहे ॾुठड़ो 500 खां बि पिलस में आहे ॾुठड़ो 500 साल ॾुठड़ो बराबरि ॻोठड़ो आहे उहो असांजे ॻोठ खां थोरो उत्तर 2 एकड़नि जी विथीअ ते उते छा आहे दड़ो आहे ॾुठड़ो की नालो ॾुठड़ो इहो अञा ताईं बि तहक़ीक़ ताईं माना थियो आहे ॾुठड़ो मल्ला हो ॿी ज़ात हो उते ज़ातियूं मुख़्तलिफ़ रहनि थियूं ॻोठ में आम ज़ातियूं जेके बि आहिनि जीअं लॻारी बिरादरी आहे ख़ासि कहिड़ी बिरादरी आहे खोड़ सारी बिरादरी ईअं न ॾठल ॾही वियो न अहिड़ी का बि शइ कान्हे देह आहे ॾुठड़ो आहे जेको जमण उठ वियो त उहा देह ॾुठड़ो वरी त के संजोर में थी वियो इहो टॉपिक ॾाढो ॾुठड़े वारो दिलचस्प आहे सही अब्दुर्रहमान साहब हिनखे ठीकु आहे सही त वॾी महिरबानी ऐं अॼु तव्हां सां तमामु सुठी कचहरी थी ऐं बहितर आहे इनशाला इन्हनि बाग़नि मकाननि खे वरी हली इनशाला ॾिसबो ऐं वॾी महिरबानी अलाह करे ख़ुशि आबाद अलाह बारी ताला